अस्सलाम वालेकुम। आउं आहियां अब्दुल वहीद समो ऐं हिन वक़्तु जेको आहे सो जेका कोरोना जी ताज़ी सूरत हाल आहे उनखे जेको आहे सो आउं रिपोर्ट कयां थो ऐं रोज़मर्रा जे हवाले सां जेके बि अपडेट्स आहिनि उन्हनि खे अव्हां ताईं पहुचाईंदा रहंदा आहियूं हलचल जे प्लेटफॉर्म तां। कोरोना वायरस जे हवाले सां अॼु जी ताज़ी सूरत हाल इहा आहे त कोरोना वायरस जे हवाले सां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी सरबराही में जुड़ियल टास्क फोर्स जो हिकिड़ो अहम इजलास थियो, जंहिंमें 17 ॾींहंनि खां जारी रहंदड़ हिन इजलास में अॼु तमामु अहम फ़ैसिला कया विया आहिनि। अवाम जे तहफ़ुज़ जे हवाले सां, कोरोना वायरस खां बचाव जे हवाले सां सिंध गवर्नमेंट तमामु अहम इक़दामात करे रही आहे। अॼोके इन इजलास जी जेका अहम ॻाल्हि इहा हुई त जेको काल्ह इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान ख़ान सां जेको आहे सो चइनी सूबाई वज़ीरनि जी जेको आहे सो टास्क फोर्स जो जेको गॾिजाणी थी हुई कोरोना वायरस जे हवाले सां, उते कयल फ़ैसिलनि ते अमली इक़दामात जे हवाले सां जेको आहे सो गौर वीचार कयो वियो। उन इजलास में जेको आहे सो सूबाई वज़ीर सिहत सिंध डॉक्टर अज़राफ़ फज़ल पेजू ऐं लाॻापियल अख़्तियारियूं ऐं तक़रीबन सॼी सिंध जा जेके कमिश्नर जेको आहे सो उते मौजूदु हुआ ऐं ख़ासि तौर ते जेको आहे सो PDMA वारनि खे बि उते सॾायो वियो, जिन जेको आहे सो हिन जेको आहे सो गंभीर सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ पंहिंजे इंतिज़ामनि जे हवाले सां जेको आहे सो वॾे वज़ीर खे जेको आहे सो तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। उन में हिकिड़ी शइ त इहा उते ॿुधाई वई इजलास खां पोइ जेको आहे सो फ़ैसिलनि जे हवाले सां जेको सैयद नासिर हुसैन शाह जेको मीडिया खे ब्रीफ कयो, जेको ॿुधायो त उते जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत जे अदम सहकार वारे रवैये ते जेको आहे सो तहफ़ुज़ात जो जेको आहे सो इज़हार कयो वियो टास्क फोर्स जे इजलास में। उन्हनि जो चवणु हुयो त जेको आहे सो हवाई अॾनि ते जेको फुल प्रूफ सिक्योरिटी इंतिज़ामनि जो जेको ज़िम्मो आहे उहो वफ़ाक़ी हुकूमत जे ज़िम्मे आहे। उन ॾिस में जेको आहे सो वफ़ाक़ी सरकार जेको आहे सो के बि घुर्बल इक़दामात न कया आहिनि, जिन ते जेको आहे सो सिंध गवर्नमेंट जे जेको वाॻियल अख़्तियार आहिनि उन्हनि जेको आहे सो ख़दशा पंहिंजा ज़ाहिर कया ऐं इहो चयो त जेके ख़ातिरियूं करायूं वयूं आहिनि सिंध गवर्नमेंट खे हिन हीउ हेॾो वॾो असल में जेको इशू क्रिएट थियो आहे, जंहिंमें अॼु जेके ख़ासि तौर ते जेको वॾो फ़ैसिलो कयो वियो उहो इहो त सिंध गवर्नमेंट कोरोना वायरस खां महफ़ूज़ रखण जे लाइ जेको आहे सो तमामु जेके अवामी इज्तिमात आहिनि, शादी हाल्स आहिनि, सिनेमाज़ आहिनि ऐं उनखां अलावा ॿिया जेके बि इज्तिमाही गॾु थियण जा जेके जायूं आहिनि हंध आहिनि उन्हनि ते जेको आहे सो बैन विधो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ एहतियाती तदबीरूं जेको आहे सो जारी कयूं आहिनि, हिदायतूं ॾिनियूं आहिनि सिंध गवर्नमेंट। उन में इहो आहे त जेको आहे सो माण्हुनि खे तक़रीबन घरनि ताईं महदूद रखण जी हिदायत कई वई आहे ऐं इहो चयो आहे त हिक ॿिए सां जेको आहे सो हथु मिलाइण खां बि परहेज़ कई वञे ऐं जेको आहे सो जेतिरो थी सघे त मतिलबु त कंहिं ज़रूरी कम खां सवाइ जेको आहे सो घरनि खां आवाम खे जेको आहे सो घरनि अंदरि रहण जी जेको आहे हिदायत कई वई आहे। ऐं अॼु हिकिड़ो इहो थियो त जेको आहे सो सिंध गवर्नमेंट जेको आहे सो कोरोना वायरस जे मुतासिर मरीज़नि खे जेको आहे सो फैसिलिटेट करण जे लाइ हिकिड़ी ख़ासि 120 बेडनि जी जेको आहे सो हॉस्पिटल क़ाइमु कई आहे ऐं उन में तक़रीबन जेको आहे सो 16 वेंटिलेटर्स बि मुहैया कया विया आहिनि ऐं जेके जिन खे माना मरीज़नि खे आइसोलेशन वार्ड में जेको आहे मुंतक़िल करे जेको आहे सो उनजी देखभाल कई पई वञे ऐं वॾे वज़ीर जेको आहे सो उनजो अॼु दौरो बि कयो ऐं घुर्बल इक्विपमेंट्स जेके उते आहिनि, जेके मशीनरी आहे या ॿियूं तिबी सहूलियतूं आहिनि उन हवाले सां या मेडिकल जी जेके स्टाफ आहे उन जे हवाले सां, डॉक्टरनि जे हवाले सां इंतिज़ामनि जो जाइज़ो वरितो ऐं उन मौक़े ते सिहत अख़्तियारनि जेको आहे सो वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी ऐं उन ते जेको आहे सो वॾे वज़ीर जेको आहे इत्मिनान जो इज़हार कयो आहे ऐं सिहत खाते जे खयल क़दमनि जी जेको आहे सो उन्हनि तारीफ़ कई आहे।